यारा दोस्तों, असां वटि सभ खां वॾी क़ीमती शइ उमिरि। इंसान जो सभ खां वॾो सरमायो उनजी ज़िंदगी आहे। हीरनि ऐं मोतियुनि, लालनि ऐं जवाहरनि खां वधीक क़ीमती शइ तव्हांजी उमिरि। ॿी हर शइ माण्हू ख़रीद करे सघे थो, पर वक़्तु ख़रीद नथो करे सघे। जेको लम्हो गुज़री वियो ज़िंदगी में जा इहो घटिजी वियो, वरी न मिली सघंदो। उनजे लाइ दाना माण्हू, अकुलमंद माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे उमिरि खे सही कम में इस्तेमालु करणु, नेक मक़सद में, जंहिंमें दुनियावी फ़ाइदो हुजे, दीनी फ़ाइदो हुजे, ज़ाहिरी फ़ाइदो हुजे, बातिनी फ़ाइदो हुजे, के मक़सद जे लाइ माण्हू ज़िंदगी गुज़ारे न। बेमक़सद जानवर बेमक़सद गुज़ारींदा आहिनि। ढगा, ढोर, उठ, कुता, बिल्ला, उन्हनि जी ज़िंदगी जो को मक़सदु कोन्हे। इंसान अशरफुल मखलूक़ात आहे, उनजी ज़िंदगी जो को न को मक़सदु हुजणु खपे न। कंहिं मक़सद वास्ते ज़िंदगी गुज़ारे इहो माण्हू कामयाब। क़ौम बनी इसराइल में हिकिड़ो माण्हू हो जंहिंजी उमिरि थी 500 साल। घणी? 500 सालनि जी दिमाग़ में उन पंहिंजे रहण जे लाइ कखां ई झूपड़ी कोन ठाही। पोइ जेको उन वक़्त जो नबी हो, पैगंबर सॻोरो, उन चयोसि त तुंहिंजी 500 साल उमिरि थी आहे ऐं तो पंहिंजे रहण जे लाइ हिकिड़ी कखां ई झूपड़ी न ठाही आहे। बारिश खां, सर्दी आहे, गर्मी आहे, मींहुं आहे, बचाव जे लाइ पंहिंजो झुॻो न ठाहियो अथई। उन आबिद पंहिंजे पैगंबर खे चयो त साईं, मूंखे ज़िंदगी ते भरोसो कोन्हे, सोचां थो मां घर ठाहिण लॻी वञा, मथां मौत अची वञे। जे ख़ुदा जा माना 500 सालनि में तोखे घर ठाहिण जो मौक़ो न मिलियो आहे। आख़िर ज़मान बि ईंदो, उनजी उम्मत जी उमिरि 50-60 साल हूंदी, पर वॾियूं इमारतूं ठाहींदा, वॾियूं बिल्डिंगूं ठाहींदा 50-60-70 साल जी उमिरि जे लाइ। उन आबिद चयोसीं त के अकुलमंद न हूंदा, मूंखे ख़बर पए त मुंहिंजी उमिरि आहे 500 साल, त मां हिकिड़े सजदे में गुज़ारे छॾियां। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त अक़ल उम्मती अलज़ीन यबलुगून 70। मुंहिंजी उम्मत मां तमामु थोरा माण्हू हूंदा जेके 70 सालनि जे मार खे पहुचंदा, न त अक्सर माण्हू 50-60 साल में रब खे प्यारा थी वेंदा। ख़ुसूसन असां वटि जेको मुल्क पाकिस्तान आहे, असांजा माण्हू सुस्त, काहिल ऐं तन आसानी ॻोल्हण वारा बणिजी विया आहिनि। महिनत मुशक़त मोकिलाए वई आहे। असां वटि हींअर जेका पाकिस्तान आहे, असांजी इनजी उमिरि 50 साल 60 साल बसि इहा काफ़ी आहे। 60 खां मथे को वञे थो, 70 ताईं त को कलील पहुचे थो, 80 ताईं त ॻोल्हियो बि कोन थो लॻे। हालांकि जापान में मां ॾिस, जापान जे आम माण्हुनि जी जेका सरासरी उमिरि हुई 100 साल, 120 साल, 150 साल, ईअं उमिरि माण्हू जी, जापानी माण्हू जी पुराणा कोड़ा सफ़ा 100 साल 150 साल जी उमिरि जा कमकार कंदा वञनि, चार चङा भला नो बना हलंदा घुमंदा वञनि जापानी माण्हू। मूं उन्हनि खां पुछियो त तव्हांजी हेॾी वॾी जमात ऐं तव्हां हेतिरो सिहतमंद आहियो। उन्हनि चयो त साईं, असां वटि हिकिड़ो दस्तूर आहे त को बि माण्हू वांदो न वेंदो, भली 100 साल उमिरि हुजे, पर को न को कोरियो धंधो ज़रूरु कंदो। इन जे करे महिनत ऐं मुशक़त कंदा आहियूं, हलणु घुमणु हूंदो आहे, उनजे करे बीमारियूं घटि थींदियूं। जेको माण्हू वेठो हूंदो न, उनखे बीमारियूं कोड़े वेंदियूं, थुल्हाइप, शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट अटैक, दिलि जूं बीमारियूं, ज़हनी बीमारियूं, नफ़्सियाती बीमारियूं,
ये वांदा माण्हू वेठा हूंदा न, वेठा सोचींदा पाण खे बीमार कंदा। ॿी जापानी माण्हू ॿुधायो त असांजी आदत आहे त पालू थी शइ असां न खाईंदा आहियूं। मिसाल गोश्त खाईंदा न, अॼु पुठो अॼु खाइबो बसि, जेको बची वियो उहा खाइण जी शइ न आहे। सब्जी जेका अॼु आई न मार्केट में, अॼु पंहिंजो बकर मंडी में जेका अॼु पहुती उहा अॼु खाइबी बसि। सुभाणे ताईं अॼोकी भाॼी सुभाणे न खाइबी, उहा किचरे में उछलाए छॾिबी, सुभाणे जे लाइ वरी नई भाॼी। हाणे असां वटि पटाटा रखिया आहिनि, 6 महीना थी विया आहिनि, बसर पिया आहिनि असां वटि। तव्हां ॾिसो न, फ्रूट असां वटि फ्रिजूं रखियूं आहिनि। हिकिड़ो माण्हू मूंखे चए असां शींहं थी विया आहियूं। मुंहिंजो कीअं भला? ते शींहं ताज़ो शिकार करण वारो न खाईंदो, हुनखे छॾे ॾींदो आहे, भली कारो थो थिए धप करे पोइ खाईंदो आहे। सो असां बि शींहं थी विया आहियूं, फ्रिजूं घर में रखियूं त शयूं ताज़ियूं कोन खाईंदासीं, फ्रिज में रखंदासीं, भली 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो गुज़रे पोइ खाईंदासीं। मानी असां वटि जेका बचे थी, उहा मानी मिसाल बची पई, न ख़ैरात कंदासीं, न कंहिं ग़रीब खे ॾींदासीं, उहा वरी फ्रिज में रखंदासीं। पोइ हिकिड़ो गोड़ न थियनि, 5 ॾींहं 8 ॾींहं पिया खाईंदा वारा कयूं। जापानी माण्हुनि में इहा आदत आहे, फ्रूट ताज़ो खाइबो, सब्जी ताज़ी खाइबी। ॿियो वरी उन्हनि वटि हिकिड़ो पाणी हुयो, पाणी उन में ख़ासि केमिकल ॾियल हुजनि। हर माण्हू जेको बि जापानी घर खां निकिरंदो न, नंढड़ो थेलो हथ में हूंदुसि, उन में उहो पाणी जूं 2-3 बोतलूं खणी वेंदी। थोरो कमु कई, कलाक अधु कलाक के वरी उहो पाणी पीअंदो। उन पाणीअ में अहिड़ा जुज़ आहिनि जेके माण्हू जी लिम्कियात या जिस्मानी विटामिन्स कमु थियनि थियूं, उन्हनि खे पूरा कंदो ऐं उनखे पोड़ो थियणु न ॾींदो, थकु थियणु न ॾींदो। उनखे माण्हू खे जेको जिस्मानी तरह मुशक़त थींदी आहे या थकावट थींदी आहे, उहो पाणी उनखे थकजणु न ॾींदो। हाणे उन जापान जा माण्हू, उन्हनि जी उमिरि 120 साल, 130 साल, 150 साल, 4 कॾहिं भला हलंदा घुमंदा वञनि। असां वटि 70 सालनि खां पोइ माण्हू अचंदा लिच कंदा, 80 सालनि वारो इल्मु पाईंदो, न नज़र कमु कंदी, न उनजो हलणु घुमणु सवलो हूंदो। इहे सभु असांजूं कमज़ोरियूं आहिनि। इंसान खे चाक चौबंद रहणु खपे। इस्लाम असांखे सेखारे थो, साईं जन फरमायो त अल मोमिनुल क़वी खैरुम मिनल मुमिन अद-दईफ। ज़ईफ हीने कमज़ोर मोमिन खां ताक़त वारो मोमिन भलो आहे। हीने मोमिन खां पर मोहताज लॻो आहे, मोमिन आहे नेक, पर हीनो कमज़ोर हीने खां उहो मोमिन भलो आहे जेको ताक़तवर आहे, पहलवान आहे, ॿियनि जा ॿार खणी थो वञे। तव्हां ॻाल्हि सम्झी? ऐं हबीबुल करीम फरमात आमार उम्मती मा बैन 60 इला 70 व अक़ल्लुहुम मन यजूज़ ज़ालिका। इमाम तिरमिज़ी रिवायत आणे थो, साईं करीम फरमायो त मुंहिंजी उम्मत जूं उमिरियूं 60 खां 70 सालनि जे विच में। केतिरी? 60 खां 70 साल। व अक़ल्लुहुम मन यजूज़ ज़ालिका, तमामु थोरा हूंदा जेके 70 खां मथे चढ़ंदा, न त अक्सर करे 60 ऐं 70 जे विच में हूंदा। ऐं सरकार फरमाए आज़रल्लाहु इलम्रिन अख़र अजलहु हत्ता बलगहु 60 सना। रवाहुल बुखारी। साईं फरमाइनि था त जे माण्हू जी उमिरि 60 सालनि खे पहुती, अलाह हुनजो उज़्र पूरो करे छॾियो। हाणे इहो उज़्र क़यामत जे ॾियारे न ॼाणाईंदो त ही मजबूरी हुई, भई 60 साल तोखे उमिरि मिली, हाणे उज़्र तुंहिंजो कहिड़ो आहे? को बि उनजो उज़्र न ॿुधो। सम्झो था? ऐं ॿी रिवायत में आहे, सरकार फरमायो त मन बलग उम्रुहु 40 सना फलम यग़लिब ख़ैरुहु वला शर्रुहु यमसह शैतान अला वजही फयक़ूल अना फदैतु हाज़ल वजह ला युफ़ला। जे माण्हू जी उमिरि 40 साल थी ऐं उन जूं नेकियूं घटि, गुनाह घणा। उमिरि घणी?
उमिरि घणी 40 साल उन जूं नेकियूं घटि गुनाह घणा त शैतान ईंदो आहे उन जे मुंहं ते हथ फेराईंदो आहे मुंहं खे हथ फेराए शैतान चवंदो आहे अन फदई जो हाल बच मां हिन मुंहं तां सदके वञा कुर्बान वञा हिन मुंहं तां ला युफ्ल ही चेहरो कॾहिं बि छोटकारो न हासिल करे शैतान ख़ुशि थींदो जंहिंजी उमिरि 40 साल थी वई ऐं अञा हुन में नेकियूं घटि आहिनि गुनाह घणा आहिनि शैतान ख़ुशि थींदो आहे ऐं नचंदो आहे चवंदो आहे त हिन माण्हू जी उमिरि 40 साल थी वई आहे अञा ही गुनाहनि ते दिलेर आहे अञा हिन जूं बुरायूं घणियूं आहिनि हिन में नेकियूं घटि आहिनि त शैतान ख़ुशि थी नचंदो टपंदो आहे ख़ुशीअ जो इज़हार कंदो आहे पर जंहिं माण्हू जी उमिरि 40 साल थी ऐं उन जा गुनाह थोड़ा नेकियूं घणियूं शैतान मायूस थी चवंदो आहे हिन माण्हू में मूंखे हाणे हिन में उमेद कान्हे शैतान शर्मसार थींदो आहे शैतान मुंहुं भेलो कंदो आहे ऐं उन खे उहो माण्हू ॾुखियो लॻंदो आहे जंहिंजी उमिरि 40 साल थी वई उन जूं नेकियूं घणियूं गुनाह थोड़ा मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं उमिरि असांजी 40 सालनि खां मथे चढ़ी आहे त हिमत कयो पंहिंजे ॾींहंनि खे पंहिंजे रातियुनि खे अलाह जे बंदगी में नेकी में चङाई जे कम में गुज़ारण जी कोशिशि कयो ख़ुशूसन रमज़ान त रमज़ान जी राति बि राति आहे ॾींहुं बि ॾींहुं आहे हर घड़ी हर लम्हे में अलाह ताला जल शान जूं अताऊं ऐं इनायतूं पंहिंजे पाननि ते वसनि थियूं पियूं अलाह ताला जल शान असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजे उमिरि खे चङनि कमनि में गुज़ारियूं अहिड़े रस्ते ते ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारियूं जंहिंमें अलाह राज़ी जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थिए अलाह ताला जल शान असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब करे मूं तव्हांजी शाइरी कई आहे शेर ॿुधाईंदुसि